अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरनि जी दुनिया। 17 जुलाई अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में शामिल कंदासूं ख़ासि ख़बरूं। पाबंदी मढ़ियल तंज़ीम जमायत उद दावा जे अमीर हाफ़िज़ सईद खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त हाफ़िज़ सईद ख़िलाफ़ चालान जल्द मुकमिल करे खेसि अदालत में पेश कयो वेंदो। जज अरशद मलक जी वीडियो ठाहींदड़ मरकज़ी जवाबदार मियां तारिक खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मियां तारिक दुबई फ़रार थियण जी कोशिश करे रहियो हो त FIA इस्लामाबाद जी टीम छापो हणी खेसि गिरफ़्तार करे वरितो। पंजाब जे इतलात वारे वज़ीर समसाम बुखारी चयो आहे त बरसात जे पाणी में शहबाज़ शरीफ़ जी करप्शन तरंदे नज़र अची रही आहे। लाहौर एयरपोर्ट ते पखियुनि जो वॾो अंग मौजूदु हुजण जे करे एयरपोर्ट खे आर्ज़ी तौरु बंदि कयो वियो ऐं उन सां उॾामूं पिणु मुतासिर थियूं। लाहौर में बरसाति तबाही मचाए छॾी आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीठल आहे, जॾहिं त बादामी बाग़ वारे इलाइक़े में छत किरण सबबि ज़ाल मुड़ुस ऐं 5 ॿारड़ा फ़ौत थी विया। फिरदौस आशिक़ अहवान चयो आहे त हाणे असां कंहिं बि थाणेदार जे मातहत न आहियूं। मुंहं में सोन जो चमचो ॾेई पैदा थींदड़ का बि जदोजहद नाहिनि कंदा, हूअ सिर्फ़ जाल साज़ी करे सघनि था। सुप्रीम कोर्ट चयो आहे त कराची यूनिवर्सिटी समूरे मुल्क में बदनाम थी वई आहे। एजुकेशन वर्कस खाते में सुप्रीटेंडेंट इंजीनियरनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं। रोहड़ी भरिसां ट्रालर जे टकर में बागड़ जी वासी ज़ाल मुड़ुस फ़ौत। सरहाड़ी जे स्कूल में उस्ताद मुक़ररु न थियो, पढ़ाई लाइ परेशान ॿारनि जो एहतिजाज। भिरिया रोड में कुतनि जो आज़ार वधी वियो। कुतनि 3 शागिर्दनि खे ॾाढी ज़ख़्मी करे छॾियो। टंडो मोहम्मद ख़ान भरिसां संगावती तकरार तां भाइटिए पीरसन चाचे खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। ऐं हाणे पेश कंदासूं तफ़सीली ख़बरूं। टंडे मोहम्मद ख़ान भरिसां संगावती तकरार तां जवाबदार मुबैना तौरु पीरसन चाचे खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ अहमद ख़ान ज़ौर में जवाबदार ग़ुलाम मोहम्मद ज़ौर पंहिंजे चाचे 65 सालनि जे सुमार ज़ौर खे लठियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो। वाक़े बाद जवाबदार फ़रार थी वियो। मक़तूल पीरसन जे पुटु मीर मोहम्मद ज़ौर साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजे पीउ खे संगावती तकरार तां सोट मोहम्मद ज़ौर ऐं ॿिनि क़त्ल कयो आहे। केस दाख़िल करायो वेंदो। भिरिया रोड गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में रोलू कुतियुनि शागिर्दनि ते हमिलो करे ॾिनो, जंहिं सबबि 3 शागिर्दनि 7वीं क्लास जी काइनात मंसूर, सवेरा नवाब ऐं शागिर्दयाणी हाजरा अशफाक़ ज़ख़्मी थी पियूं। ज़ख़्मी शागिर्दयाणियुनि जे रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची शागिर्दयाणियुनि खे कुतनि खां छॾायो। रोहड़ी पटणी थाणे जी हद पटणी मोड़ वटि तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं कार में टकर सबबि 2 ॼणा फ़ौत थी विया, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त फ़ौतियुनि में दीवान गुरमुख दास ऐं संसु ज़ाल गंगा शामिल आहिनि। धीअ अमरता ऐं पुटु राजेश सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे सखर जी अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। एजुकेशन वर्कस स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट शिकारपुर जे सुप्रीटेंडेंट इंजीनियर शौकत अली शेख खे चीफ इंजीनियर ऑफिस एजुकेशन वर्कस सखर जो डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। उन खां सवाइ 19 ग्रेड में तरक़ी मिलण बाद सुप्रीटेंडिंग इंजीनियर ऐश्वर लाल खे एजुकेशन वर्क्स सर्कल शहीद बेनज़ीराबाद मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त वॾे पैमाने ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वियूं आहिनि। कराची में माउ तरफ़ां शादी खां इनकार करण ते जवाबदार संस ॿारड़े खे अगवा करण जो एतराफ़ करे वरितो आहे।
कराची पुलिस जो चवणु आहे त पीराबाद वारे इलाइक़े में 13 जुलाई ते अगवा थियल नीगरी हुज़ैफ़ा खे बाज़ियाब करायो वियो आहे, जॾहिं त अगवा में मुलविस जवाबदार ख़ालिद वल्द जावेद ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जांच दौरान जवाबदार इतराफ़ कयो आहे त हुन 8 ॾींहं वारे ॿारड़ी हुज़ैफ़ा जी वालदा सां शादी करण पे घुरी इनकार ते ॿारड़ी खे अगवा कयो। पुलिस मूजिबि जवाबदार अगवा थियल ॿारड़ी खे कियामाड़ी वारे इलाइक़े में रखियो, जिते छापो हणी खेसि बाज़ियाब करायो। सुप्रीम कोर्ट पीर मज़रूल हक़ जे दौर में तालीम खाते में भर्ती थियल नॉन टीचिंग स्टाफ जूं पघारूं रोकण जे हवाले सां दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में तालीम खाते में मुक़ररु थियल नॉन टीचिंग स्टाफ खे पघारूं जारी न थियण वारे मामले ते ॿुधणी कई। सर्वस ट्रिब्यूनल जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराईंदड़नि मौक़िफ़ इख़्तियार कयो त ट्रिब्यूनल तरफ़ां 17 महीना देर सां दाख़िल करण जी बुनियाद ते दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। सुप्रीम कोर्ट बि सर्वस ट्रिब्यूनल जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्तनि खे रद्द करे छॾियो। अदालत पंहिंजा रिमार्क्स ॾींदे चयो त 17 महीननि जो अरसो गुज़रण खां पोइ दाख़िल दरख़्वास्तनि ते ॿुधणी करण जी कानूनी इजाज़त नथो ॾिए। अपील दाख़िल करण लाइ हिकु मख़सूस टाइम फ्रेम ॾिनो वियो आहे। वाज़े रहे त अॻूणे तालीम वारे वज़ीर पीर मज़रूल हक़ जे वज़ारती दौर में तालीम खाते अंदरि अटकल 550 नॉन टीचिंग स्टाफ भर्ती कयो वियो हो। जांच खां पोइ 166 उमेदवारनि खे अहल करार ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कराची यूनिवर्सिटी खे सॼे मुल्क में बदनाम कयो वियो आहे। समूरी गड़बड़ कंहिंखे फ़ाइदो पहुचाइण लाइ कई वई आहे। हाणे त लॻे नथो त यूनिवर्सिटी ठीकु थियण जी गुंजाइश आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में औरत एसोसिएट प्रोफेसर खे शेख ज़ैद इस्लामिक सेंटर जी डायरेक्टर तौरु मुक़ररु करण वारे मामले ते ॿुधणी थी, जंहिं दौरान जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त तव्हां जहिड़नि माण्हुनि जे करे कराची यूनिवर्सिटी सॼे मुल्क में बदनाम थी वई आहे। अहिड़े क़िस्म जे क़दमनि सबबि मुल्क में हाणे कराची यूनिवर्सिटी खे सुठो नथो सम्झो वञे। अदालत कराची यूनिवर्सिटी जे वकील तरफ़ां पेश कयल कागज़नि जूं कापियूं दरख़्वास्त गुज़ार जे वकील खे मुहैया करण जी हिदायत कई। 22 जुलाई ताईं ॿुधणी मुलतवी कंदे वकीलनि खे दलीलनि लाइ तयारी करण जी हिदायत ॾेई छॾी। इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े में 3 वरहनि जी नीगरीअ खे अगवा जी कोशिश कंदड़ जवाबदार शुहाब अली खे इलाइक़े वासियुनि सोघो करे वरितो। सोघो करण बाद इलाइक़े वासियुनि जवाबदार खे पुलिस हवाले कयो। क़ौमी अवामी तहरीक पारां पाणी खोट ऐं धारनि जी आबादकारी ख़िलाफ़ अवामी तहरीक अॼु खां एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान करे छॾियो आहे। अवामी तहरीक जे सदर एडवोकेट सजाद अहमद चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाणी जी हथरादो खोट धारनि जी आबादकारी सिंधी हिंदू न्याणियुनि खे अगवा करे ज़बरदस्ती मज़हब तब्दील कराए ज़ोरी संदन शादियूं कराए ॿारनि खे अगवा करे ॾाढाई जो निशानो बणाए क़त्ल करणु घाटे टोड़ महांगाई तालीमी सिहत जी तबाही ख़िलाफ़ सॼी सिंध जे ज़िले हेडक्वार्टरनि में अॼु खां 4 अगस्त ताईं 20 ॾींहं एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं बुख हड़तालूं कयूं वेंदियूं। अवामी तहरीक जे सदर मरकज़ी कमेटी जा कयल फ़ैसिला ॿुधाईंदे चयो त 8 सेप्टेम्बर ते कुल सिंध बालिक मेलो ऐं सुजाग ॿार तहरीक जी मरकज़ी कॉन्फ्रेंस हैदराबाद में कराई वेंदी। हुन चयो त सिंध जी सूरत हाल मुल्क जे ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में इंतिहाई नाज़ुक ऐं ख़ौफ़नाक आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकम ते अमल बदिरां अफ़गाननि जी निकाली लाइ को बि क़दम नाहे खयो वियो। वज़ीर आज़म खे न रहाइण जो मुदो वधाए छॾियो आहे। सिंध जे वाहन में पाणी जी हथरादू खोट ख़तमु करणु ऐं पाणी खोट जे ख़िलाफ़ु हलंदड़ एहतिजाजनि जो नोटिस वठणु घुरिजे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल इमदाद काज़ी चयो आहे त पाकिस्तान में हुकुमरान तबक़नि IMF सां गॾिजी पाकिस्तान जे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मुल्क जा सभु वसीला हुकुमरान जे अयाशनि ऐं टिजूड़ियुनि भरण या वरी मिल्कियतूं ठाहिण में ख़र्च थी रहिया आहिनि। अहिड़ो इजलास हुन कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे हैदराबाद में रथियल इजलास दौरान ख़िताब कंदे चयो। हुन चयो त
नयनि पॉलिसियुनि जे नतीजे में वधीक बेरोज़गारी थी वई आहे, जॾहिं त गुरबत में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। बदीन ज़िले में पाणी जी खोट ऐं सारियल फ़सल जी पोख न थियण ख़िलाफ़ बदीन कराची रोड ते इमाम वाह, मुरझर वाह, भांइरी शाख, जाखे जी शाख जे सभई आबादगारनि कामरेड अलादीनो चांडियो, राजा ख़ान, सुमार अली ऐं ॿिनि जी अॻुवाणी में इमाम वाह ऐं मुरझर वटि एहतिजाजी धरणा जारी रखिया। बदीन कराची रोड बंदि करे सख़्त नारेबाज़ी कई वई। धरणे में औरतुनि जे वॾे अंग पिणु शिरकत कई, जॾहिं त धरणे दौरान अॻूणो घरू वज़ीर डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बि पहुची वियो ऐं आबादगारनि सां एहतिजाज में शामिलु थियो। उन मौक़े ते आबादगारनि पाणी लाइ दाहूं कयूं ऐं ॿुधायो त आबपाशी खाते जा कामोरा कूड़ा वाइदा कनि था, जॾहिं त हूअ पाणी फ़राहम नथा कनि। जॾहिं त डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा उन मौक़े ते ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत बदीन जे आबादगारनि खे तबाह करे छॾियो आहे। माण्हुनि खे मजबूर कयो पियो वञे त हूअ CM हाउस जो घेराव कनि। हुन आबादगारनि खे चयो त तव्हां पंहिंजो एहतिजाज जारी रखो, इज़त सां हक़ न मिले त पोइ हक़ वठण जा ॿिया बि घणा तरीक़ा आहिनि। हुकूमत अवाम जी ताक़त अॻियां कुझु बि नाहे। धरणे वारे हंधि ते पुलिस ऐं रेंजर्स वॾे अंग में मौजूदु रही। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे मुलाज़िमनि तरफ़ां मुतालबनि जी मञता लाइ CPD खां वाइस चांसलर सेक्रेटरीट ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मुलाज़िम अॻुवाणनि असगर ख़ासकेली, अनवर गोपांग, मीर ग़ुलाम हुसैन टालपुर, अशरफ मगसी ऐं ॿियनि चयो त वाइस चांसलर मुलाज़िमनि जे जाइज़ मसइलनि जे हल लाइ संजीदा नाहे। मुलाज़िमनि जा रहियल 7.5% डिफरेंस न पियो ॾिनो वञे। मुलाज़िमनि जी लीव इन कैश मिंट बि 3 क़िस्तनि में ॾियण जो चयो वियो, जेको कंहिं बि यूनिवर्सिटी में नाहे, पर VC 3 क़िस्तनि में ॾियण वारे वाइदे तां बि फिरी वियो आहे। हुन चयो त असांजा जाइज़ मुतालबा 3 ॾींहंनि अंदरि हल न कया विया त यूनिवर्सिटी अंदरि तालाबंदी कंदासूं। जोॾे शहर मां 3 वरियनि जो शागिर्द 3 ॾींहंनि खां गुम आहे। जोॾो जे वार्ड नंबर 2 भटी पाड़े जो रहवासी ग़रीब पोरित मुकेश मेघवाड़ जो पुटु श्याम कुमार घरां मानी खाई निकितो त वरी वापसि न मोटियो। वारसनि चयो आहे त असांजी वाहिर करे ॻोल्हा में मदद कई वञे। नओं ॻोठ बॉइज़ हाई स्कूल मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। फर्नीचर न हुजण सबबि ॿारड़ा पट ते वेही तालीम पिराए रहिया आहिनि। गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल कैंपस नओं ॻोठ में शहर समेत भरपासे जे 20 ॻोठनि जा ॿार तालीम हासिल करणु अचनि था, जिते 650 शागिर्दनि खे पढ़ाइण लाइ सिर्फ़ 7 उस्ताद मुक़ररु थियल आहिनि। जॾहिं त हेड मास्टर जो चवणु आहे त तालीम खाते जे इख़्तियारनि खे लिखत में शिकायतूं कयूं आहिनि, पर को बि तदारक नथो कयो वञे। पीपल्स पार्टी घोटकी में मुख़ालिफ़ उम्मीदवार जी चूंड मुहिम हलाइण ते MPA अली नवाज़ महर समेत ॿियनि अॻुवाणनि खे शोकास नोटिस जारी करे छॾिया आहिनि। PPA घोटकी जे ज़िले सदर खे हटाए ज़िले काउंसिल जे चेयरमैन ऐं खानगढ़ जे चेयरमैन जी पार्टी रुकनियत ख़तमु कई वई आहे। NA 205 घोटकी निंढी चूंड पीपल्स पार्टी लाइ चैलेंज बणिजी वई आहे ऐं पार्टी क़यादत निंढी चूंड खटण लाइ समूरी तवानाई घोटकी ते लॻाए छॾी आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मंज़ूरी सां सूबाई सदर निसार खोड़ो पार्टी ज़ाब्तनि जी भंजकड़ी करण ते अॻुवाणनि खे शोकास नोटिस जारी करे छॾिया आहिनि। पीपल्स पार्टी घोटकी ज़िले में पार्टी जे सदर अब्दुल लतीफ़ शाह खे हटाए छॾियो आहे ऐं मुख़ालिफ़ उम्मीदवार जी मदद करण ते MPA अली नवाज़ महर खे बि नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अली नवाज़ खे जारी कयल नोटिस में चयो वियो आहे त तव्हां PP जा असेंबली मेंबर हुजण बावजूदु मुख़ालिफ़नि जी मदद पिया करियो। 3 ॾींहंनि अंदरि वज़ाहत ॾियो, ॿी सूरत में तव्हां ख़िलाफ़ ज़ाब्तनि पटांदड़ कार्रवाई कई वेंदी। उनखां सवाइ PP सां लाॻापियल घोटकी में ज़िले काउंसिल जे चेयरमैन हाजी ख़ान महर ऐं टाउन कमेटी खानगढ़ जे चेयरमैन
अहमद अली महर जी बुनियादी रुकनियत ख़त्म कई वई आहे। ठारू शाह जा शाहिदी कमेटी रखण बहाने माज़ूर औरत खे ठॻे विया। कराची वासण औरत 4.5 लख रुपया फबाइण ख़िलाफ़ एहतजाज कयो। प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़ माज़ूर औरत ज़ुबैदा जलबाणी दाहियो त कराची में रहंदड़ ठारू शाह वासी शकील बालादी मुनवर अनवर ऐं ॿिया पाण वटि कमेटी रखी उन हवाले सां मूं बि माहिवार 31,000 रुपया ॾिना, पर VC पूरी थियण ते जवाबदार मुंहिंजा 4.5 लख रुपया खणी फ़रार थी विया। औरत दाहियो त मूं जॾहिं जवाबदारनि खां पैसा घुरिया ऐं संसि ॻोठ ख़ैर मोहम्मद बालादी पहुतसि त हुननि धिका ॾेई ॿाहिरि कढियो। हद जे थाणे ते बि NC दाख़िल कराई, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। हुन मुतालबो कयो त मूंखे मुंहिंजा पैसा वापसि ॾियारिया वञनि। दादू में ॿारनि सां ज़्यादतियुनि जे वाक़िअनि ते पुलिस जी मुजरमाणी ख़ामोशी सुवालिया निशान बणिजी वई आहे। फुलजी में क़त्ल कयल मासूम ॿार जा क़ातिल पुलिस जी नाअहली सबबि अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस वाक़िअनि खे रोकण लाइ को बि जोॻो क़दम बि नाहे खंयो। फुलजी वेझो ॻोठ फज़ल मोहम्मद कुंडीअ पहवर में 7 जून जी शाम पहिरें क्लास जी शागिर्द 7 सालनि जे मासूम ॿारड़े अख़्तर हुसैन पहवर खे ज़्यादती बाद क़त्ल करे लाश मच्छी जे तलाउ में उछलायो वियो हो। 40 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस नीगर जे क़ातिलनि खे पकड़े न सघी आहे, जॾहिं त उन ॾस में पुलिस जी कारकर्दगी सुवालिया निशान बणियलु आहे। गुज़िरियल 6 ॾींहंनि खां नीगर जे वारसनि निज़ामुद्दीन सदाम अज़ीम पहवर ऐं ॿियनि फुलजी स्टेशन खां दादू प्रेस क्लब ताईं मार्च करण बाद अलामती बुख हड़ताल कई। नीगर जे वारसनि पुलिस जी जाच ते बेतमादी ज़ाहिर कंदे चयो त 40 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस कख भञी ॿीणो बि नाहे कयो। हुननि चीफ जस्टिस ऐं ॿियनि आला अमलदारनि खे अपील कई त फौरी नीगर जा क़ातिल वाइखा करे कानून जे कटहरे में आणे खेनि फाही जी सज़ा ॾिनी वञे। हैदराबाद हुर कैंप जी रहवासण शहनाज़ कोरी जो माइटनि पारां घरां बेदख़ल करण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे दाहियो त टंडू मोहम्मद ख़ान में रहंदड़ मुंहिंजे भाउ बदरुद्दीन कोरे जो पंहिंजी घरवारी अरूसा जे चवण ते मूंखे 12 महीना अॻु घरां बेदख़ल करे छॾियो आहे, जंहिं सबबि आऊं गुज़िरियल 12 महीननि खां मेमण कॉलोनी में हिकु बंगले ते 3000 रुपयनि एवज़ थांव ऐं ॿुहारी जो कमु करे पंहिंजो पेट पाले रही आहियां, पर हाणे बंगले ते थांव ऐं ॿुहारी जो कमु नथी करे सघां। हुन IG सिंध ऐं DIG हैदराबाद खे अपील कई त भाउ खे सम्झाए वापसि घर में रिहाइश ॾियारे परेशानियुनि खां बचायो वञे। मीरपुर ख़ास में फुलाडियूं शहर जे रहवासी कुर्बान शहर साफ़िन अॻियां एहतजाज कंदे दाहियो त 5 महीना अॻु मुंहिंजी ज़ाल शबनम खे संसु भाउ अब्दुल हमीद घुमण लाइ वठी वियो हो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ मूंखे इतला ॾिनो त तुंहिंजी ज़ाल शहर मां गुम थी वई आहे। उन बाद मां पुराणे मीरपुर ख़ासि ॻोल्हा लाइ वयसि ऐं मूं थाणे ते बि इतला ॾिनो, पर मुंहिंजी ज़ाल मूंखे वापसि नाहे मिली। मूंखे शक आहे त मुंहिंजी ज़ाल खे ॿार सुमेत संसि भाइरनि क़त्ल करे छॾियो आहे। मुंहिंजा साहिरा मीरपुर ख़ासि वञी पहवर ॻोठ में रहनि था, जितां मुंहिंजी ज़ाल खे गुम कयो वियो आहे। हुन मुतालबो कयो त जेकॾहिं मुंहिंजी ज़ाल ज़िंदा आहे त उहा मोटाए ॾिनी वञे या खेसि अदालत में पेश कयो वञे। इस्लामाबाद जी बेहरिया यूनिवर्सिटी जे उस्तादनि पारां तहसब जी बुनियाद ते फ़ैल कयल शागिर्द साकिब हकड़ो सां इंसाफ़ लाइ सागड़ में नौजवान फोरम सियासी ऐं समाजी अॻुवाणनि जब्बार जुणेजो जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं बेहरिया यूनिवर्सिटी जे उस्तादनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते नौजवान फोरम जे सदर जब्बार जुणेजो, दिलशाद आराई, वहीद मरी, इमरान लांडर, नादर बुर्दी, मिठा ख़ान राजड़, सनी जुणेजो, रहमान ख़ासखेली ऐं ॿियनि अॻुवाणनि मुतालबो कंदे चयो त इस्लामाबाद जे हवाउनि मां हमेशह सिंध जे नौजवाननि जा लाश मिलिया आहिनि। सिंध जे माण्हुनि सां हमेशह तौसब वारो रवैयो इख़्तियार कयो वियो आहे। शागिर्द साकिब हकड़ो हिकु ज़हीन ऐं होशियारु शागिर्द हो, खेसि सिंधी टोपी पाइण ते फेल कयो वियो। हुननि चयो त
ज़िम्मेवार उस्तादनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल करे साक़िब हकिड़ो सां इंसाफ़ कयो वञे। अॼु नामियारे सहाफ़ी फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी वरसी मल्हाई पई वञे। संसद वरसी जे हवाले सां पेश कयूं था हिकिड़ो मज़मून जेको लिखियो आहे मोहम्मद सलेमान वसाण, जंहिंजो उनवान आहे हिकु जुरतमंद सहाफ़ी फ़क़ीर मोहम्मद लाशारी। सिंध जी तारीख़ ते नज़र डोड़ाइबी त अनेक सहाफ़ी नज़र ईंदा जिन पंहिंजनि लिखणियुनि ऐं कलम ज़रिए क़ौम जे ज़मीर खे झंझोड़ियो ऐं ग़फ़लत जी निंड मां उथारियो आहे। अहिड़ियुनि शख़्सियतनि मां हिकु बेबाक जुरतमंद ऐं बहादुर सहाफ़ी फ़क़ीर मोहम्मद लाशारी बि हो। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जे लिखणियुनि सच त सहाफ़त खे नवां मोड़ ऐं नयूं राहियूं ॾिनियूं। फ़ौह जवानी में शहादत माणींदड़ फ़क़ीर मोहम्मद लाशारी सच त पंहिंजे कलम ज़रिए सहाफ़त खे जियदान ॾेई वियो। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जे वालिद जो नालो मोहम्मद हसन लाशारी हो। हू 4 सितंबर 1951 ते लाड़काणे ज़िले जे तालुके वारह जे क़दीम ॻोठ गाजी खुहावड़ में पैदा थियो। प्राइमरी तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ मां ऐं मैट्रिक वारह हाई स्कूल मां पास कयाई। हूअ ॻोठ जो वाहिद माण्हू हो जेको अंग्रेज़ी अख़बार घुराए पढ़ंदो हो। गवर्नमेंट कॉलेज लाड़काणे मां 1972 में BA पास करे सिंध यूनिवर्सिटी मां MA इकनॉमिक्स 1974 में ऐं लाड़काणे मां 1979 में LLB पास कयाई। शुरूआत में हू उस्ताद थियो पर सियासत में गहरी दिलचस्पी हुजण करे मुदलिल बहस कंदो हो। कुझु वक़्तु हुन अख़बारनि लाइ वारह मां रिपोर्टिंग कई, पोइ उतां ई सहाफ़ी लॾे में लाॻापा शुरू थियसि। शुरू में हुन सियासत ॾांहुं लाड़ो कयो ऐं डॉक्टर अरबाब खुहावड़ सां गॾिजी कमु कयाई। हुन अख़बारनि में मज़मून लिखणु शुरू कया ऐं माण्हुनि संस लिखणियुनि खे घणी मोट ॾिनी। संस कलम में हिकु लोच ऐं सोच समायल हुई जेका पढ़ंदड़नि खे जल्द मुतासिर कंदी हुई। 1972 में कराची अचण खां पोइ हुन सिंधी अदबी संगत कराची सां बि पाण मल्हायो ऐं 7 साल संगत सां गॾु रहियो। ऐं उन सां गॾु लाशारी साहिबु मुख़्तलिफ़ मज़मून कहाणियूं मुख़्तलिफ़ अख़बारनि रिसालनि में लिखणु शुरू कयूं। उन दौरान हुन जा मज़मून ऐं लिखणियूं घणो मशहूरु थी चुकियूं हुयूं ऐं हाणे हूअ फ़ेमीम लाशारी तौरु मशहूरी माणे चुको हो। फ़क़ीर मोहम्मद लाशारी पंहिंजे सहाफ़ती सरगर्मियुनि जी शुरूआति हिकु उर्दू अख़बार जे रिपोर्टिंग सां कई। उन खां पोइ केतिरनि ई अख़बारनि रिसालनि जो एडिटर ऐं न्यूज़ एडिटर पिणु रहियो। सहाफ़त में रहंदे फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी अदब दोस्ती अदबी ॼाण ॾे ऐं आलमी हालतनि ते उबूर खे महसूसु कंदे रोज़ानो अवामी आवाज़ में खेसि चीफ एडिटर मुक़ररु कयो वियो। अवामी आवाज़ में पहुचण शर्त संस लिखियल एडिटोरियल सिंधी सहाफ़त जी जान बणिजी विया ऐं हर हिकु संजीदा अदब सियासत जो शऊर रखंदड़ सिंधियुनि महसूसु कयो त अवामी आवाज़ अख़बार बि हाणे सिंधी सहाफ़त में क़ाबिल एतमाद नालो तहरीक ऐं जदोजहद जो ॾेख ॾियणु लॻी आहे। लाशारी साल 1979 में हिलाल पाकिस्तान में मुलाज़मत कई ऐं साल 1978 में अवामी आवाज़ जो चीफ एडिटर थियो। कुझु अरसे बाद ख़बर पई त लाशारी अवामी आवाज़ जी एडिटरशिप छॾे वियो। हुन रोज़ानी जागो में पंहिंजा एडिटोरियल लिखिया। अख़बार में अहिड़ा त एडिटोरियल लिखंदो हो जो अक्सर माण्हू सिर्फ़ु एडिटोरियल पढ़ण लाइ अख़बार ख़रीद कंदा हुआ। हुन अदब में 800 खां वधीक मज़मून लिखण जो एज़ाज़ हासिलु कयो। अदब में साल 1985 में सघारो हमालिया ऐं हीणा माण्हू धरती जी दाह सिंध जा सूर सिंध पीपल्स पार्टी खां जाम सादिक ताईं जहिड़ा मालूमाती किताब शाया कया। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जे अदब जो तजियो कबो त संस मज़मून ऐं तक़रीर में फ़लसफ़ो घणो हूंदो, छाकाणि त हू पैसे वारनि अदीबनि वांगुरु ख़्यालनि जी अयाशी न कंदो हो, पर हूअ हेठिएं क्लास जे हालतनि खे दुनिया जे इनक़लाबनि ऐं फ़लसफ़नि सां हलाईंदो हो।
तंहिं करे आम पढ़ंदड़ शुरू में संस मज़मून आसानी सां न सम्झी सघंदो हो, पर लाशारी उनखे महसूसु कयो ऐं पोइ आम हवाला ऐं तशबीहूं ॾींदो हो। न सिर्फ़ु सहाफ़त पर हुन अदबी मैदान में कहाणियूं बि लिखियूं। उनखां सवाइ हू हिकु बहितरीनु नक़ाद पिणु हो। सहाफ़त में रहंदे हुनजो कलम न कॾहिं रुकियो ऐं न कॾहिं हू पाण बि कंहिं ताक़त अॻियां झुकियो। खेसि ख़रीदण जी घणी कोशिशि थी, हुनखे धमकायो वियो, लालचूं ॾिनियूं वियूं, पर संसि कलम आज़ादु रहियो। हुन सहाफ़त खे जदीद लाड़ा ॾिना ऐं सच जो साथारी रहियो, सदाक़त जो पैगाम बहादुरी सां ॾींदो रहियो। हुन बहसियत सहाफ़ी नेपाल, बर्तानिया, अमरीका जा पिणु सफ़र कया ऐं उन्हनि परॾेही सफ़रनि ते हुन किताब पिणु लिखिया। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जा 9 किताब लिखियलु आहिनि। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे लांग मार्च जे सॾ मिलाईंदड़ फ़क़ीर मोहम्मद लाशारी, डॉक्टर इस्माइल उडेजो, जुगदेश मलाणे ऐं ग़ुलाम क़ादर पलीजो सां गॾु 17 जुलाई 1993 ते लाहौर खां इस्लामाबाद वेंदे पंजाब सूबे जे शहर गोजर ख़ान वटि गाॾी सां हादिसे जो शिकार थिया, जंहिंमें इस्माइल उडेजो ऐं फ़क़ीर मोहम्मद लाशारी मौक़े ते ई फ़ौत थी विया, जॾहिं त जुगदेश मलाणी ऐं ग़ुलाम क़ादर पलीजो ज़ख़्मी थी पिया। जगदेश मलाणे बि कुझु ॾींहंनि खां पोइ वफ़ात कई। खेसि अबाणे ॻोठ गाजी खुहावड़ में दफ़न कयो वियो। संसि सहाफ़ती मैदान में कयल ख़िदमतनि एवज़ 1995 में हुकूमत पारां सिताराए इम्तियाज़ ॾिनो वियो। असां नामियारे सहाफ़ी फ़क़ीर मोहम्मद लाशारी खे भेटा पेश करण लाइ अवां जी ख़िदमत में प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में पेश कयो मोहम्मद सलेमान वसाण जो लिखियलु मज़मून। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे पेश करियूं था हिकिड़ो मज़मून, जंहिंजो उनवान आहे सिंधी तहज़ीब जूं वञाइजी वियल 3 ईदूं, ऐं इहो मज़मून लिखियो आहे मुश्ताक सईद। झूने जे पंबड़ियुनि मां लुड़क कणियूं टपका ॾेई संस ॾाढ़ी जे अछनि वारनि मां रेला करे संस सीने सां टकराइजी वियूं। हुन थधो साह भरे वरी ॻाल्हाइणु शुरू कयो। संस कंध कोराड़प सबबि नहकर वारे अंदाज़ में लुॾी रहियो हो ऐं चयाईं, अबा धारियुनि जी तहज़ीबनि ऐं सिंध जी ज़राइत तबाह थियण करे मुआशी तंगी असां खां असांजो शानदार माज़ी खसे वरितो आहे। असां सिंधूअ माथिरी में सदियुनि खां मल्हाईंदड़ 3 वॾियूं ईदूं पिणु विसारे चुका आहियूं, जिन बाबति असांजे नए नस्ल खे त का परोड़ ई कान्हे। ॿियो त ठहियो, पर असां पंहिंजे सिंधी सलाम खे बि विसारे छॾियो आहे। शाह बंदर में जिते सिंधू दरिया गजगोड़ कंदे समुंड सां टकराईंदो हो ऐं सामूंडी पाणी खे मैलनि ताईं पोइते धिके छॾींदो हो, उते हाणे दरिया जे पेट में वारी पई उॾामे ऐं दरिया जे डेल्टा छाड़नि में समुंड जो खारो पाणी चढ़ी आयो आहे। उतां जे हिकु उजड़ियल ॻोठ आथरके सां तालुक़ु रखंदड़ झूनो, जंहिंजे चहिरे ते तारीख़ जे घोड़े जे लताड़ जा निशान घुंजनि जी सूरत में निमाया थी पिया आहिनि। साणस कचहरी कंदे लॻो त सदियुनि जी तारीख़ जो हूअ अखियुनि ॾिठो गवाह, हुन सां कचहरी कंदे लॻो त हूअ तारीख़ जो अखियुनि ॾिठो गवाह आहे। पोइ वरी चवणु शुरू कयो त अबा असांजा बि वॾड़ा ॻाल्हियूं कंदा हुआ त कंहिं ज़माने में सिंध सोनी धरती हूंदी हुई। हिते जूं मैदानी ज़मीनूं जॾहिं चिकी मिटी ते ॻाढ़नि चांवरनि ऐं सुनहरी कणक जा संग झुलाईंदियूं हुयूं, तॾहिं लॻंदो हो त हिन धरती सोन वर्णी चुनरी ओढे वरिती आहे। संगनि जो हुगाव हवा खे ख़ुशबू सां महकाए छॾींदो हो। उहे ॾींहं हूंदा हुआ जो सारियूं लहण वक़्तु कती जी ईद मल्हाई वेंदी हुई। अन जा अंबार लॻंदा हुआ ऐं ॻोठाणा मिड़ी अची मुठ थींदा हुआ। तॾहिं वॾो जश्न मल्हायो वेंदो हो। रांदियुनि जा मुक़ाबला ऐं गुजारतनि ऐं बैतनि जी हुंगार सां कती जी ईद मल्हाई वेंदी हुई। घरनि में औरतूं गीच ॻाईंदियूं हुयूं त आयोड़े अदियूं असांजो सोनो अन आयो, बाबे भाउ खे परणायो, आयोड़े अदियूं असांजो सोनो अन आयो। अहिड़े जशन बाद खरनि में अनाज जी विरासत थींदी हुई। उहा कती जी ईद सिंध जी वॾे में वॾी ईद हूंदी हुई। झूने चाचे रखी रखी थधो साह खयों पए ऐं वरी ॻाल्हि जारी रखंदे चयाईं, सावण जे बरसातनि में सावणी ईद जो जशन मल्हाइबो हो। हारी नारी
पुछियल लटण सां ज़मीननि में घुमंदा झूमंदा अची ॻोठ ॿाहिरां गॾु थींदा हुआ ऐं निगरियूं जूअर ऐं ॿाझर जूं मानियूं पचाए मखण सां खणी ईंदियूं हुयूं ऐं लस्सी जा लोटा भरे विरहाया वेंदा हुआ। उहा सावणी ईद हूंदी हुई। अहिड़ी रीति चेट जी मुंद में चंड जी चोॾहीं राति नौजवान वंझ वटी मल ऐं ॿेलाड़ो रांदियुनि जा मुक़ाबला कंदा हुआ। झूना मैदान भरिसां वेही रांदि ॾिसंदा ऐं खेनि दाद ॾींदा हुआ। वक़्त जी वीर सभु कुझु लोढ़े खणी वई आहे। हाणे सिंधू दरिया बि शायदि झूनो थी वियो आहे या खेसि का नज़र लॻी वई आहे जो संसि पेट में गजगोड़ कंदड़ वहकरनि बदिरां वारी उॾामी रही आहे। माण्हू अन दाणे लाइ सिकी रहिया आहिनि। झूनो कुझु साइतनि लाइ ख़ामोश थी वियो। वरी पाण संभाले चयाईं, असांजो उहे टे क़दीम ईदूं जेके शायदि सिर्फ़ु सिंध में मल्हायूं वेंदियूं हुयूं हाणे वजूद वञाए चुकियूं आहिनि ऐं नए नसल खे का कली नाहे त के ईदूं सिंध जी मीरास सुञाणप हुयूं। झूने जा चप कंबण लॻा। ॿीहर ज़ब्त कंदे चयाईं, असांजा वॾड़ा सिंधी सलाम कंदा हुआ त फिलाणे जो ख़ैर माना सलामती आहे, मतिलबु फिलाणे ते सलामती हुजे। पर असांजी नसल खां सिंधी सलाम खसिजी चुको आहे। सिंधू माथिरी खे कंहिंजी नज़र लॻी वई आहे। अबा झूनो वधीक कुझु चवण जी सघ सारे न सघियो ऐं चुप थी वियो। संस ॻाल्हियूं ॿुधी मूंखां इंटरव्यू वठण लाइ सोचियल सुवाल विसरी विया। मुंहिंजे ज़हन ते संस लफ़्ज़नि जा पड़ाॾा गूंजंदा रहिया। बिना के नोट्स वठण जे, बिना को सुवाल करण जे आउं तारीख़ जे गवाह पोड़े सां झुकी मिलियसि ऐं खांइसि मोकिलाए रवानो थी वियुसि। सॼी वाट सोचींदो रहियुसि त सिंध खां उहे टे क़दीम ईदूं खसण जो ज़िम्मेवार केरु आहे। लाड़ पट जूं ख़ुशियूं तॾहिं खां ख़तमु थी वियूं आहिनि जॾहिं खां ददकार सां वहंदड़ शींहं जहिड़ो सिंधू दरिया सुके ठूठ थी वियो आहे। उन पाणी जी अणाट जो ज़िम्मेवार आख़िर केरु आहे। हीउ मज़मून मुश्ताक सईद जो लिखियलु हो ऐं उनजो उनवान हो सिंधी तहज़ीब जूं वञाइजी वियल टे ईदूं। ऐं हाणे प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में पेश कयूं था ॾाहनि जा कोल। अॼु असां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं शेख सादी जा कोल। इल्म खां सवाइ इंसान ख़ुदा ताला खे बि नथो वणे। सलाम पहिरियां कंदा करियो ऐं हर हिक सां शरीफ़ाणो रवैयो इख़्तियार कयो। मज़हब रुॻो माण्हुनि जी ख़िदमत लाइ आहे, तस्बीह जे दाणनि में ऐं न वरी मुसले में। हुसन बग़ैर सिंगार जे दिलि खे मोहे विझे थो। जेको होश में आहे उहो कॾहिं तकबुर नाहे कंदो। शींहं बुख ते मरणु पसंदि कंदो आहे पर कुतनि जो उबर नाहे खाईंदो। ख़िदमत सां ख़ुशकिस्मती हासिलु थींदी आहे। जॾहिं पेट ख़ाली हूंदो आहे त जिस्म रूह बणिजी वेंदो आहे ऐं उहो जॾहिं भरियलु हूंदो आहे त रूह जिस्म बणिजी वेंदो आहे। ज़ालिम खां वधीक को बि बदकिस्मत माण्हू न आहे, छाकाणि त मुसीबत जे वक़्तु उनजो को बि मददगार नाहे हूंदो। जेकॾहिं कमु पैसनि में थी थो वञे त जान खे ख़तरे में न विझो। जंहिंखे नंढे हूंदे अदब न सेखारींदो, वॾे हूंदे उन में सुठाई न ईंदी। जेकॾहिं तोखे ॿियनि जी तकलीफ़ जो अहसासु न आहे त तूं उन जे क़ाबिलु न आहीं त तोखे इंसानु चइजे। अक़लमंद माण्हू एसिताईं नाहे ॻाल्हाईंदो जेसिताईं ख़ामोशी न थी वञे। जेकॾहिं कोई तोखां आजिज़ी सां घुरे रहियो आहे त उनखे ॾेई छॾ, न त कोई ज़ालिम तोखां ज़ोरे खसे वेंदो। जेको शख़्स कंहिं आलिम सां बहस करे थो ऐं ईअं सम्झे थो त माण्हू उनखे आलम चवनि त सम्झी वञो, उहो जाहिल आहे। असां अव्हां लाइ प्रोग्राम में पेश कया शेख सादी जा कोल। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे तारीख़ जा वर्क वरायूं था ऐं शामिलु करियूं था हिकु तारीख़ी लिखणी। इनसाइक्लोपीडिया सिंधियानामा चूंड कयल हिन लिखणी जो उनवान आहे सिंध जे अदालती सरिश्ते जी तारीख़ क़दीम दौर खां मौजूदा दौर ताईं। क़दीम दौर में सिंध में अदल ऐं इंसाफ़ तोड़े जुर्म ऐं सज़ा जे हवाले सां का वाज़ह तफ़सीली ऐं मख़सूस मालूमात कान थी मिले।
तारीख़ में सिर्फ़ के इशारा ऐं हवाला ई मिलनि था जिन मां सिंध जी क़दीम उहद जी अदालती निज़ाम जो तस्वर जोड़े सघिजे थो। हिंदू ब्राह्मण दौर जे बारे में यकीन सां कुझु चई नथो सघिजे, छो त ब्राह्मणी धर्मी रिवायतूं रगवेद में मिलनि थियूं। ॿियनि रिवायतनि मूजिबि अरबन सिंध ते काह वक़्तु सिंध जे दरसी कतब खाननि ऐं तारीख़ी दस्तावेज़नि खे साड़े नास करे छॾियो हो। उहो ई सबबु आहे जो उन वक़्त जो अहम तारीख़ी मवाद अॼु नापीद आहे ऐं जेके कुझु तारीख़ी मवाद सहेड़ियो वियो आहे उहो पिणु किन अरब जाग्राफ़ीदाननि ऐं सियाहनि जे लिखतनि सफ़रनामनि यादगिरियुनि तां वरितलु आहे। अरबन जे दौर में अदल ऐं इंसाफ़ जो सरिश्तो अरबन में जमहूरी रुझान ऐं क़बीलाई तरफ़दारी सबबि क़दीम तरीन ज़माने खां वठी अदालत इंतिज़ामिया खां जुदा पए रही। उहिदे नबवी ख़िलाफ़त राशिदिया ऐं उन खां पोइ बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अदालती कमनि लाइ काज़ी ऐं मुफ़्ती मुक़ररु कया विया। मुफ़्ती जो हवालो क़दीम सिंधी शाइरी में बि मिले थो। शाह साईं लिखे थो त मुफ़्ती मंझ विहार त काज़ी काणियारो न थी। मुफ़्ती जो कमु फ़तवा ॾियणु ऐं उनजो दारो मदार फ़क़ह जे इल्म ते आहे। फ़क़ह जो माख़ज़ अक्सरियत जी राय में क़ुरान मजीद सुन्नत रसूल जो इज्तिमा क़ियास आहे ऐं उन मां बि असल उसूल क़ुरान मजीद आहे। क़ज़ा बि साॻी ॻाल्हि आहे, फ़र्क़ु एतिरो आहे तन उन में उजरा ऐं नफ़ूज़ हूंदो आहे पर मुफ़्ती उनजो मजाज़ न आहे। सिंध ते कब्ज़े करण खां पोइ मोहम्मद बिन क़ासिम मुख़्तलिफ़ इलाइक़नि शहरनि क़िलनि जे हदनि में गवर्नर ऐं अदालती निज़ाम संभालण लाइ काज़ी मुक़ररु कया। मशहूरु जाग्राफ़ीदाननि अल मसूदी मंसूरा जे अदालती निज़ाम जो तफ़सील सां ज़िक्र कंदे लिखे थो त ग़ैर मुस्लिम रियाया जूं पंहिंजूं पंचायतूं हुयूं जेके ख़ानगी तौरु फ़ैसिला कंदियूं हुयूं। मुस्लमान ऐं ग़ैर मुस्लिम जे विच में पैदा थियल झगड़े जो फ़ैसिलो हिंदू ब्राह्मण या ॿुद्ध जी मदद सां काज़ी कंदो हो। काज़ी जे उहिदे ते आम तौरु मशहूरु आलिम हदीस ग़ैर जानबदार ऐं ईमान माण्हू मुक़ररु कयो वेंदो हो। इस्लामी शरीयत मूजिबि फ़रियादी ऐं जवाबदार ॿई धुरियूं बराबरि हुयूं। साबित करण जो बार फ़रियादी ते हूंदो हो। सबूत न हुजण जी सूरत में जवाबदार खे क़सम खणणो पवंदो हो ऐं धुरियुनि जे विच में राज़ीनामे जी गुंजाइश हूंदी हुई ऐं उन मौक़े ते फ़ैसिलो कयो वेंदो हो। उन वक़्तु जेल वग़ैरह कोन हुआ। सिफ़ारिया अमीर अबनसा बिन इसाक पहिरियों भेरो सिंध में जेल क़ाइमु कयो जेको दीबल मंदर में हो। ग़ज़नवी ग़ोरी खिलजी ऐं तुग़लत सलातीन दौर में अदालती सिरिश्तो सिंध में अरबन जी हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ ग़ज़नवी ग़ोरी ग़ुलाम खिलजी ऐं तुग़लत सुल्ताननि जी अमलदारी शुरू थी। सिंध में गॾियल तहज़ीब हुई। उन दौर में अदालती खाते खे दीवान क़ज़ा चयो वेंदो हो। दावा न ॿुधण वारे खाते खे दीवान रिसालत ऐं सज़ा ॾियण वारे मुहकमे खे दीवान सपानसत चयो वेंदो हो। अदालती खाते जे सरबराह खे काज़ी उल क़ज़ात चवंदा हुआ। नामवर सियाह इब्न बतूता पंहिंजे सफ़रनामे में कमालुद्दीन वल्द मौलाना बरहानुद्दीन बखरी खे सिंध ऐं हिंद जो काज़ी उल क़ज़ात लिखियो आहे। मुस्लिम आबादियुनि जे चौगर्द हिंदू रियासतनि जो ॼार हो। इस्लामी सल्तनत जे बुनियाद खे मज़बूत करण लाइ मुस्लमाननि लाइ नवां शहर आबाद कया विया ऐं बचाव ख़ातिर उन जे चौगर्द दीवारूं या कोट ॾियारिया वेंदा हुआ। शहरनि में मुहतसब कोटवाल ऐं काज़ी मुक़ररु कया वेंदा हुआ। शहर जे कोटवाल खे साहिब शर्तिया चवंदा हुआ। हू राति ॾींहुं पुलिस जे दस्ते सां दरो हिंटर खणी शहर जो गश्त कंदो हो। महलनि जे मुदबरनि ऐं मोतबरनि खे हुकुम हूंदो हो त बदकारनि ऐं बदमाशनि जा नाला कोटवार खे पेश कनि
ॿाहिरां आयल माण्हुनि ऐं महिमाननि जी अच वञ ते नज़र रखणु ऐं हारियुनि जी दाह कूक ॿुधण बि संदसि फ़र्ज़ में शामिल हो। ॾोहारियुनि खे मौक़े ते सज़ा मिलंदी हुई, बदकार खे संगसार कयो वेंदो हो ऐं सियासी क़ैदियुनि जी मिल्कियत ज़ब्त कई वेंदी हुई। मोहम्मद तुग़लत पंहिंजे दौर हुकूमत में पिनण ते बंदिश विधी। अलाउद्दीन खिलजी जे दौर में जुआरियुनि ऐं शराबियुनि लाइ सख़्तु सज़ाऊं मुक़ररु थियूं। काज़ी कोटवाल जे कम में दख़ल ॾेई न सघंदो हो, अलबत्ता संस फ़ैसिले ख़िलाफ़ काज़ी वटि अपील करे सघिबी हुई। सुमराई समा दौर में अदल इंसाफ़ जो सरिश्तो। सुमराई समा दौर में अदालती ऐं मालगुज़ारी जा खाता काज़ियुनि जे हथ हेठि हूंदा हुआ। हिंदू पंहिंजा फ़ैसिला पंचायत जे ज़रिए कंदा हुआ। समन जे केतिरनि ई क़बीलनि जा सरदार लाड़-तुरे सरीअ में पंहिंजी ज़िमेदारी हद जा मुख़्तियारकार हाकिम हुआ। शहरनि जे इंतिज़ाम लाइ बि समन जा माइट मुक़ररु हुआ, जेके नाइबनि जे मातहत हुआ। दुनियावी ऐं फ़ौजदारी ॾोहनि खे उकलाइण लाइ जुदा जुदा तरीक़ेकार न हो। वकील न हूंदा हुआ ऐं फ़रियादी ऐं जवाबदार सिधी तरह काज़ी सां राब्ते में हूंदा हुआ। मुहतसब ॾोहारियुनि खे मौक़े ते सज़ा ॾींदो हो। हूअ हिक ई वक़्तु पुलिस ऑफिसर, गश्ती मैजिस्ट्रेट ऐं सज़ा ते अमल कराईंदड़ हुआ। बखर ऐं सेवण जा काज़ी पंहिंजी ईमानदारी, दयानतदारी ऐं गैर जानबदारी सबबि मशहूरु हुआ। ॼाम संजर जे ॾींहनि में बखर जे काज़ी अहिड़ो एतिराफ़ कयो त हूअ फ़रियादी, जवाबदार ऐं शाहिदनि टिनी धुरियुनि खां रिश्वत वठंदो हो। सॼो ॾींहुं अदालती कमनि में मसरूफ़ रहण करे संस अहल अयाल जी परवरिश खेसि परेशान पिए कयो। उन वाक़े खां पोइ ॼाम संजर न रुॻो काज़ियुनि पर हुकूमत जे सभिनी शोबनि जे मुलाज़िमनि जो पघार वधाए रिश्वत खे मुंझो ॾिनो ऐं ॾोहारियुनि खे सज़ा मिलण खे यक़ीनी बणायो। समा सरदार हमेशह सुलह जा ख़्वाहिशमंद रहिया। ॼाम निज़ामुद्दीन समो, ॼाम निदो हुकूमती दौर 1490 ईस्वी खां 1508 ईस्वी। सुबुह जो तंबेले में वञी घोड़नि जी पेशानी ते हथु फेराए पाॿोह मां चवंदो हो, भटारा ख़ुदा करे अहिड़ो ॾींहुं न अचे जो तोते सवार थी आऊं ॿियनि माण्हुनि सां वञी विढ़ां। अरगून ऐं तुरखान दौर में अदल इंसाफ़ जो सरिश्तो। हिन दौर में शेखुल इस्लाम जो आला उहिदो क़ाइमु कयो वियो, जंहिं ते मुतक़ी ऐं आलम दीन शख़्स मुक़ररु थींदो हो। उहो मज़हबी मामरनि में हाकिम जो सलाहकार हूंदो हो। मस्जिद लाइ इमाम ऐं मुहतसब मुक़ररु कंदो हो ऐं काज़ी उल क़ज़ात जी हैसियत में काज़ी मुक़ररु कंदो हो। तारीख़ मासूमी में शाह कुतुबुद्दीन हरवी ऐं सैयद सफ़ाई बिन सैयद मुर्तज़ा अल हुसैनी अल तुर्मज़ी जी शेखुल इस्लाम हुजण जो ज़िक्र अचे थो। अहिड़ी तरह काज़ी दाऊद ऐं मुफ़्ती जमालुद्दीन काज़ी उल क़ज़ात हुआ। अरगुननि खां पोइ सिंध ॿिनि हिसनि में विरहाइजी वई ऐं ठटे ऐं बखर में ॿ जुदा हुकूमतूं क़ाइमु थियूं, जंहिं सबबि सिंध में ॿ शेखुल इस्लाम मुक़ररु थिया। खेनि को अदालती इख़्तियार हासिलु कोन हो ऐं तारीख़ में अहिड़ो हवालो नथो मिले। शहरनि ऐं परॻुणे लाइ काज़ी मुक़ररु हुआ, जेके पंहिंजे हदनि अंदरि रहंदा हुआ। हाकिम अपीलूं ॿुधंदो ऐं फ़ैसिलो कंदो हो। काज़ी लाइ आलिम ऐं फ़िक़ह जो माहिर हुजणु इंतिहाई ज़रूरी हूंदो हो। ठटे में शाफ़ी ऐं महदवी रहंदा हुआ। काज़ी जी पघार वग़ैरह जो हुन दौर में पतो नथो पवे। अदालती कमनि खां सवाइ किन काज़ियुनि जी सियासी असर रसूख़ सबबि मुल्की मामलनि में सलाह मशवरो कयो वेंदो हो या खेनि सिफ़ारती मुहिम ते मोकिलियो वेंदो हो। पर उहो आम दस्तूर न हो। हिन ॾस में तारीख़ मासूमी जो हवालो आहे त मिर्ज़ा शाह हसन तरफ़ां काज़ी कादन खे दुल्ह दरिया ख़ान जे पुटनि ॾांहुं एलची करे मोकिलियो वियो हो त आण मञी ऐं खून ख़राबे खे रोके, पर हुन संस मशवरो न मञियो। अहिड़ी तरह मिर्ज़ा ईसा तुरखान ठठे जे शेखुल इस्लाम अब्दुल वहाब पुरानी खे सफ़ीर जी हैसियत में सुल्तान महमूद बखरी सां ॻाल्हाइण लाइ मोकिलियो ऐं हुन ॿिन्ही जे विच में सुलह करायो। हिन दौर में मुफ़्तियनि ऐं सदरनि जो बि अहवाल मिले थो। मुफ़्ती जो इदारो क़दीम ऐं मारूफ़ हो। उहे मुक़ररु कया विया त जीअं फ़ौजदारनि ऐं सूबेदारनि जे
छुड़वागियुनि ऐं सरगर्मियुनि खे रोके सघिजे। ठठे ऐं बखर में मरकज़ी जेल हुआ, सिबी ऐं सेवण में सभु जेल हुआ। क़तल, बदकारी ऐं धाड़े जे ॾोहनि लाइ मौत जी सज़ा हुई। हथ वढण ऐं फटका हणण ॿियनि ॾोहनि लाइ ॾाढ़ी, मथो कूड़ाइण ऐं ॾंड मामूली ॾोहनि जी सज़ा हुई। हिंदन खे मुकमिल तहफ़ुज़ हो ऐं संदन मुक़दमा राजूणी तरह न बेरिया वेंदा हुआ। असां अव्हां लाइ पेश कई सिंध जे अदालती सरिश्ते जी तारीख़ क़दीम दौर खां मौजूदा दौर ताईं। मां चूंड लिखणी, इन जो बक़ाया हिसो असां वरी सुभाणे ईंदड़ प्रोग्राम में पेश कंदासूं। ऐं हाणे प्रोग्राम में पेश कयूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो ख़त सांगड़ मां शबीर हसन मरी लिखियो आहे, जंहिंजो उनवान आहे सांगड़ खे पाणी ॾियो। सांगड़ जे भरिसां मिठड़ाऊ कैनाल, जंहिंखे बानवाह बि सॾिजे थो, उहो बि गुज़रे थो, त वरी खिपरोवाह बि गुज़रे थो। पर सांगड़ शहर खे बानवाह मां निकिरंदड़ शाख वसीले पाणी ॾिनो वञे थो। हीउ इलाइक़ो सरसब्ज़ रहियो आहे, हिन में कॾहिं बि पाणी जी खोट न रही आहे। हिन इलाइक़े में थर खे पाणी ॾियण लाइ ऐं पाणी जो ज़ख़ीरो करण लाइ चोटारियूं डैम बि ठाहियो वियो, जेको दरअसल मखीअ ढंढ जी जॻह ते ठाहियो वियो, जंहिंसां मखीअ ॿेलो तोड़े मखीअ ढंढ तबाही जे वर चढ़िया। गुज़िरियल 1 साल खां सांगड़ शहर पीअण जे पाणी जी खोट खे फ़क़्ति इन लाइ मुंहुं ॾेई रहियो आहे जो इंतिज़ामी बदइंतिज़ामी आहे। शहरी पाणी न मिलण जे करे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। असांजी वॾे वज़ीर ऐं आला इख़्तियारनि खे अपील आहे त शाख खे पंहिंजे हिसे जो मुकमल पाणी ॾेई शहर मां पाणी जी खोट ख़तमु कई वञे। असां पेश कयो हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त, ऐं हीउ ख़त लिखियल हो शबीर हसन मरी जो। इन ते प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पुॼे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।